नसीराबाद में मासूम नींगर के वहशाणे क़त्ल, महंगाई और समाजी बुराइन खिलाफ JUI जे सॾ ते एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। नवीद विरोही जे खून सां मासूम मारण ओही मारो मारी अमुन असांजो 4 ॾींहं अॻु वहशी जवाबदार 5 वरनि जे मासूम नीगर नवीद बिरोही खे मुबैना ॾाढाई जो निशानो बणाए क़त्ल करण बाद संदसि लाश नसीराबाद शहर ॿाहिरां ॿनीअ में फिटो करे फरार थी विया हुआ, पर पुलिस अञा ताईं कातिलनि जो पतो नाहे लॻाए सघी, जॾहिं त मक़तूल नीगर जे घर में लाॻीतो सोग वारी सूरतहाल आहे। जमियत उलमा इस्लाम ज़िले कंबर शदाद कोट तरफ़ां मक़तूल नीगर नवीद बिरोही जा कातिल गिरफ़्तार न थियण, महंगाई, समाजी बुरायुनि ऐं पुलिस जी नाअहलीअ ख़िलाफ़ इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो ऐं कारी मोहम्मद उस्मान मुगेरी जे अॻुवाणी में शहर जे मुख्य चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हणी नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त नसीराबाद पुलिस जी नाअहली ऐं काहलीअ सबबि शहर ॾोहारियुनि जी महफ़ूज़ पनाहगाह बणिजी वियो आहे। बदअमनीअ जे मुसलसल वारदातुनि बाद हाणे मासूम नीगर खे बदफेलीअ जो निशानो बणाए क़त्ल करण जो हाव ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। मदरसे जी हिफ़ाज़त पे असांजी ज़िम्मे आहे। अज़ीज़ान गिरामी, कल हुकुम हुआ है वगन जे मदरसे ते चंद शर पसंद अनासरनि हमलो कयो, FIR 16 माण्हुनि जे मथां दर्ज कराई आहे। अॼु उनखे 3-4 ॾींहं गुज़री विया आहिनि, लेकिन हिन वक़्त ताईं इंतज़ामिया जी जूं न थी चुरे पई जो उन्हनि खे गिरफ़्तार करे। ऐं मां उन्हनि खे बि ॿुधाइणु चाहियां थो पियो त असांजे मस्जिदनि सां, असांजे मदरसनि सां त चुनाव न कयो, असांजा खून तव्हांजे मथां आहिनि ऐं असां शहीद इस्लाम जे उन खून ते घणो सबर कयोसीं, लेकिन अॼु तूं वगड़ शहर में कंबर मां पटको ॿधी करे अचे थो पियो। असां खे उन हालात जे तरफ़ न वठी वञ, असां पुरअमन माण्हू आहियूं, पुरअमन रहणु चाहियूं था पिया। जेकॾहिं असांजे मस्जिद ऐं मदरसनि सां वधीक हथ चुराद कई वई त पोइ तुंहिंजो हथ न रहंदो। हुननि चयो त मासूम नवीद बिरोही जे क़त्ल समेत बदअमनीअ जे ॿियनि वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघणु नसीराबाद पुलिस जी नाअहलीअ जो खुलियल सबूत आहे, जंहिं ते कंहिं बि रीति ख़ामोशी अख़्तियार नथी करे सघिजे। JUI अॻुवाणनि चितार ॾिनो त जेकॾहिं नवीद बिरोही जे क़त्ल समेत ॿियनि वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार न कयो वियो त वधीक सख़्त एहतिजाज कयो वेंदो। ज़ुल्म ख़ातिर, बर्बरियत, जबर ख़ातिर निकिता आहियूं, मस्जिदनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ निकिता आहियूं, मदरसनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ निकिता आहियूं, शहर में वधंदड़ बदअमनी जे लाइ निकिता आहियूं, शहर में फ़हाइशी, उरियानी, जुआ, मंशियात आइस जे ख़िलाफ़ निकिता आहियूं, शहर में मासूम बचड़नि खे सरेआम वहशत जो निशानो बनाए करे उन्हनि खे क़त्ल कयो थो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ निकिता आहियूं। नसीराबाद वासियो अचो, निकिरी अचो, पंहिंजा दुकान बंदि करे पंहिंजो आवाज़ बुलंद कयो। जॾहिं आज़ाद कयो त ला इलाहा इल्लल्लाह जे नाले ते आज़ाद कयो। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह इन नारे जे बुनियाद ते मुझे हिन पाकिस्तान खे आज़ाद कयो। पर अॼु मां ॾिसां थो मुझे हिन प्यारे पाकिस्तान जे अंदरि, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे अंदरि मस्जिदूं ऐं मदरसा महफूज़ न आहिनि। हींअर मुल्क जेको नसीराबाद में मासूम बालक क़त्ल कयो वियो आहे, उनजी मुज़म्मत बि कयां थो। कारा शरीफ़ तरफ़ां धरणो हयो वियो ऐं मासूम बालक जी नामालूम असां FIR बि कराई आहे। असां गुज़ारिश बि कयूं था ऐं घुर बि कयूं था उन बालक जा फौरी तौर ते कातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे इज़तनाक सज़ा ॾियणी। ऐं आला अमलदारनि खां इहा डिमांड कयां थो त जेके इंसानियत खे लॼाइण वारो ही वाक़ियो पेश आयो आहे, इन जो फौरी तौर ते नोटिस वठनि ऐं जेके इन ॾोह में मुलविस ॾोहारी आहिनि उन्हनि खे ज़ाहिर करे सख़्त खां सख़्त इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, त जीअं अॼु इहो नवीद क़त्ल थियो आहे त सुभाणे ॿियो को नवीद क़त्ल न थिए।